करमपुर बरसान नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे ते जिते रात देर सां नामालूम हथियारबंदन पारां रोड धका करे मुसाफ़िर मज़दा मथां फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल करे 1 ॼणे खे ज़ख़्मी करण बाद 2 ॼणनि खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। मक़तूल मुज़ाहिरीन ऐं मुगी मुज़ाहिरीन जे वारसनि इंडस हाईवे ते जेको आहे रोड ब्लॉक करे धरणो हयो आहे। हिन वक़्तु जेको आहे त असां सां मक़तूल ऐं मुगी मुज़ाहिरीन बि गॾु बीठल आहिनि ऐं उन खां अलावा जमात इस्लामी जो सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी बि जेको आहे गॾु मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था। सिंध सॼी जेको आहे उहा धाड़ेलनि जे हवाले आहे ऐं का बि अहिड़ी राति ख़ाली न आहे, को ॾींहुं ख़ाली न आहे जंहिंमें आए रोज़ माण्हुनि खे जेको अगवा न कयो वञे, उनखे फुर न कयो वञे। ऐं हीउ वाक़ियो असांखे निहायत अफ़सोस थिए थो त असांजे पाड़े में करमपुर जी भरिसां इंडस हाईवे ते 2 ट्रक ड्राइवर क़तल थी विया आहिनि ऐं 2 खणी विया आहिनि, हिकिड़े खे ज़ख़्मी करे विया आहिनि। असां हिन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असां सिंध सरकार खां पुछणु चाहियूं था त आख़िर सिंध जे माण्हुनि जो क़सूरु छा आहे जो तव्हां सिंध खे धाड़ेलनि जे हवाले करे छॾियो आहे, ॾोहारनि जे हवाले करे छॾियो आहे ऐं माण्हू चूरी पूरी नथा सघनि ऐं राति जो 10 बजे इहे अचनि था। 10 बजे को वॾो वक़्तु न आहे। इन थोरे अरसे में एतिरो वॾो हादसो थियो आहे ऐं तव्हांजी लातालुकी ऐं ख़ामोशी इंतिहाई अफ़सोसनाक आहे। असां सम्झूं था त गुज़िरियल 15 सालनि खां कंटिन्यू पीपल्स पार्टी जी हुकूमत जा इहे असरात आहिनि जिन असांखे बदमनी, बुख, बेरोज़गारी ऐं महांगाई जे चकी में पीड़ी छॾियो आहे। सिंधी माण्हू जेसि ताईं पंहिंजो क़िबलो तब्दील न कंदो, जेसि ताईं पंहिंजी क़यादत तब्दील न कंदो ऐं जेसि ताईं असां हिननि जे को रेवल्यूशन, को बुनियादी रेडिकल तब्दीली न आणींदो, यकीन कयो त कॾहिं बि असां बहितर न थींदासीं। सॼे पाकिस्तान में सुकून लॻो पियो आहे, अमुन लॻो पियो आहे, शांती लॻी पई आहे। हर माण्हू पंहिंजे रोज़गार सां, पंहिंजे कमकार सां मसरूफ़ आहे। आख़िर सिंध जे माण्हुनि क़सूरु कहिड़ो आहे? जंहिं बि रस्ते ते वञूं था उहो रस्ता ब्लॉक लॻा पिया आहिनि। अॼु बि असांखे हेॾे वञिणो, अॼु रस्तो ब्लॉक लॻो पियो आहे ऐं रोज़ इहे ख़बरूं आहिनि किथां केरु अगवा थिए थो, किथां केरु अगवा थिए थो। आख़िर सिंध खे धाड़ेलनि जे हवाले करणु ऐं बदमनी बाहि छॾण सां तव्हांखे मिलियो छा आहे? सिंध जे माण्हुनि जो इहो ज़रूरु क़सूरु आहे जो तव्हांखे पंजाब वारनि रिफ्यूज़ कयो, तव्हांखे KPK जे माण्हुनि रिफ्यूज़ कयो, तव्हांखे बलोचिस्तान जे माण्हुनि रिफ्यूज़ कयो, तव्हांखे सिंध जे शहरी आबादी रिफ्यूज़ कयो। सिंध जे ॿारड़नि जे माण्हुनि तव्हांखे वोट ॾिना, उनजो क़सूरु इहो आहे अॼु तव्हां उन्हनि खे बदमनी जी बाहि में साड़े रहिया आहियो। असां हिकु भेरो वरी मुतालबो था कयूं, ख़ुदा र होश मां कमु वठो ऐं सिंध जे माण्हुनि खे अमुन ॾियो। ईअं ई असां सिंध जे माण्हुनि सां गॾु आहियूं। असांखे अफ़सोस थिए थो, जमात इस्लामी हमेशह ख़ासि तरह मज़लूमनि जी ऐं मिसकिननि जी ऐं मज़लूमनि जी हामी रही आहे। असां हिकु भेरो वरी मुतालबो था कयूं त फ़ौरन इन जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे, फ़ौजी ऑपरेशन कयो वञे ताकि मुल्क खे ऐं ख़ासि तरह सिंध खे अमन मिली सघे। हो गया 2 ले जाने। अच्छा, ले गए? जी। क्या नाम है? नाम उसका पता है? नाम हमसेन। अच्छा, हाँ। जो ले गए? हाँ। दूसरा? अन्य नाम क्या है? गाड़ू। अच्छा, वो हाँ। बुकटी का? हाँ, बुकटी है। 2 बंदे हैं। जी देरा बुकटी वाले हैं। अब क्या मुतालबा है आपका? मुतालबा हमारा ये हमारा बंदा दो ना। अच्छा। हाँ, 2 बंदा हमारा घूमे ना। वो दे। जी। अच्छा वाकया भी था। 2 मर्द करते हैं कुश्ती और 2 मर्द डाकू उठा करके ले गया था। एक जख्मी अभी तक सीरियस है, अस्पताल में शक्ल में पहुंचा हुआ है। हम रोड बड़ा करके खड़े हैं, जब तक हमारा बंदा वापस आ जाए फिर रोड खोल देगा, नहीं 24 घंटे 48 घंटे का हम खड़े रोड बंद कर दिए। डेरा पुटिया में दग गितेश मैं दुमर्दुम जदेश दुमर्दुम में जुड़तो पुरतेश यकी में सील से मां डेरा पुटी में डॉक्टर दाखिले बराए मेहरबानियां कने मां रोड निश्तियों मज़ाए अफसरा सरकारा कुला मां पीला कने मेहरबानियां कने मैं मुतालबा खुदिया बरत मां मेहरबानियां कने सरकारा सरदारा नवावा कुला IPA MNA कुला मेहरबानियां कने मां गरीबी में मारे नांजा जनगा मेहरबानियां कने मां रोड चकादा निश्तियों मां कुला पीला कने सरकारा पीला कने एसो पीला कनो कुल दारा पीला कनो नवावार पीला कनो बड़ा मेहरबानियां कने मैं मसला बिरादरी जे माण्हुनि जमात इस्लामी जे अॻवान जो चवणो त राति देर सां बुगटी बिरादरी जे माण्हुनि जी जेकी मज़दा गाॾी सखर खां लोड थी डेरा बुगटी तरफ़ वञी रही हुई
त नामालूम हथियारबंदनि नापरकोट थाणे लॻो जेको आहे इंडस हाईवे ते मज़दा मथां का करे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में बुगटी बिरादरी जा 2 नौजवान अली बुगटी ऐं जेको आहे बहादुर बुगटी थले ते मारिजी विया हुआ ऐं जॾहिं त हिकु नौजवान अब्दुल वाहिद बुगटी जेको आहे ज़ख़्मी थी पियो ऐं जेको आहे बुगटी बिरादरी जो इहो बि चवणु आहे त हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते असांजे 2 ॼणनि अहमद हुसैन बुगटी ऐं मोहम्मद हुसैन बुगटी खे जेको आहे अगवा करे विया आहिनि। बुगटी बिरादरी तरफ़ां जेको आहे वाक़े ख़िलाफ़ जेको आहे रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हयो आहे ऐं उन खां अलावा हिन धरणे में शरीक जेको आहे थिया आहिनि जमात इस्लामी जा सूबाई अॻुवाण। उन में जेको आहे वाक़े जी मज़म्मत कंदे हुकूमत खां मुतालबो कयो त जेकी उत्तर सिंध में बदअमनी जी भड़कियल बाहि आहे जेको आहे उन खे ते कंट्रोल करे आवाम खे अमन ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।